प्यारे शागिर्दो, आऊं या कृष्ण परमार। अॼु पाण सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे सिंधी पहिरियों किताब यानी रीडर जो सबक़ पहिरियों पढ़ंदासीं। ॿाराणे किताब खां पोइ जेके सिंधी किताब अचनि था उन्हनि खे रवा सां ई पढ़िबो आहे। रवा सां गॾोगॾु हिजे हिसाब आऊं सेखारींदुसि त हिन रीडर जे सबक़नि खे असां रवा सां पढ़ंदासीं। त अचो त सबक़ पहिरियों पढ़ूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक़ पहिरियों। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। जो थो थधेड़ा मींहं वसाए। बाग़नि में जो अंब पचाए। वेस गुलनि खे जो पहराए। अन्न पचाए गाह उपाए। अर्श में जो तारा टिमकाए। तंहिं मालिक खे सभु साराहियूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। सबक़ जिहिजे ॿाराणे में असां पढ़ी आया आहियूं। वरी बि पढ़ूं था। सिंध वर्स बेदर्ब ऑफिश को सबक़ पहिरियों। पेहेदर पह रेज़र रे ये वाव नून पेशियूं पहिरियों। गीत ॿ आवाज़नि गी त। गी गाफ़िए ज़र गी डिघो सुर आहे। त तेज़बर त नंढो सुर आहे त। गी त। धणीअ टे आवाज़नि ध अणी अ। ध धालबर ध अणी णई ज़रणी हमज़ो ज़बर। धणीअ जा हिकु आवाज़ आहे। गॾिजी टे आवाज़नि गॾिजी गाफ़ ज़बर ग ॾे ज़बर ॾ जी मीअ ज़र जी गॾिजी। ॻायूं ॿ आवाज़नि ॻायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। जो हिकु आवाज़ जी माउ जो। थो हिकु आवाज़ थे वाव थो। थधेड़ा टे आवाज़नि थ धेड़ा। थ थे ज़बर थ दाल दे दे ड़े अलिफड़ा थधेड़ा। मींह ॿ आवाज़नि मी मी मीए नून ज़र मी हे नून ज़बर ह मींह। हे नून मीम ऐं ये सां गॾु मिली करे घणो आवाज़ु ठाहे थो मी मी मीए नून ज़र मी हे नून ज़बर ह। हे नून हे सां मिली करे घणो आवाज़ु ठाहे थो हे नून ज़बर ह मी वसाए टे आवाज़नि व वाव व सा सिन सा ए हमज़ो ये वसाए। बाग़न टे आवाज़नि पा ग न बेले बा गाय ज़बर ग नून ज़बर न बाग़न में मीम दो ज़र में हिकु आवाज़ आहे। जो हिकु आवाज़ आहे। ॿ आवाज़नि ही नून अलिफ सां गॾु मिली करे घणो आवाज़ु ठाहे थो अलिफ नून ज़बर बेदर ब अंब। पचाए टे आवाज़नि पेदर प चेलिफ चा हमज़ो ये पचाए। वे स ॿ आवाज़नि वाविए वे सीन ज़बर स वेस। गोलन टे आवाज़नि गाफ पिश को लाम ज़बर ल नून ज़बर न गोलन। खे हिकु आवाज़ आहे खे ये खे। जो हिकु आवाज़ आहे। प ह रा ए चार आवाज़नि प ह पेदर प हे ज़बर ह रेलिफ रा हमज़ो ये प ह रा ए। न ॿ आवाज़नि अलिफ ज़बर न नून ज़बर न न। पचाए पेदर प चेलिफ चा हमज़ो ये पचाए। गाह ॿ आवाज़नि गाफ अलिफ गा हे ज़बर ह गाह। उपाए पाए टे आवाज़नि अलिफ पेशो पेलिफ पा हमज़ो ये उपाए। अरश ॿ आवाज़नि आइन ज़रे ज़बर शीन ज़बर श अर्श। में मीम दो ज़र में जो जीमाव जो। तारा तेलिफ ता रेलिफ रा ॿ आवाज़नि ता रा। टिम का ए टिम का ए टिम टेमीम ज़र टिम काफ अलिफ का हमज़ो ये टिम का ए। तंहिं ॿ आवाज़नि ही नून ते तारे सां गॾु मिली करे घणो आवाज़ु ठाहे थो तां ते नून ज़बर तां हे नून ज़र हे नून हे सां मिली करे घणो आवाज़ु ठाहे थो ॿ आवाज़नि तां हे। मालिक टे आवाज़नि मा मीम अलिफ मा लाम ज़र ले काफ ज़बर क मालिक। खे सब ॿ आवाज़नि सीन ज़बर स पे पेश ब सब। साराहे यूं चार आवाज़नि सा रा हे यूं। सा सीन अलिफ सा रेलिफ रा हे ज़र हे ये वाव नून पेशियूं साराहियूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। अॼु असां रीडर जो सबक़ पहिरियों पढ़ियो आहे। हिन खां पोइ ईंदड़ वीडियो हिन जी मश्क ते मबनी हूंदी।
अॼु जी मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो, सब्सक्राइब कजो। महिरबानी।